जंहिंखे तव्हांजे मशवरे मुताबिक़ वञी अखियूं टेस्ट कराईंदुसि। हाँ ठीक है, तई कठो 200 रुपया। चो 500 रुपया ॾींदे छा? हाँ ॾिस 1100 तो किननि। न साईं 200 रुपया आहिनि। ही वठो 500 रुपया। हाँ 300 रुपया आया 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 न? आया चङो हाणे 500 रुपया मूंखे ॾियो। इहो वरी छो? आऊं बि वॾो वकील आहियां। इहे 500 रुपया थिया मुंहिंजे मशवरे जी फी। मुझे बारड़ी खे लोडो ॾियो मां भरत वेठी भरिया। वॾो डॉक्टर पंहिंजे घर मां चल वेठी भरिया। मुझे बारड़े छा मुसीबत आ। जॾहिं कि मेरे फोन जी घंटी। हेलो सिस्टर सभागी स्पीकिंग। अजी हाँ हाँ डॉक्टर साहब तो बियो है डॉक्टर फौजिया के घर छॾण लाइ। जी हाँ हाँ न सर न सॉरी सर। ओहो मुझे मतलब है तो डॉक्टर साहब मरीज के ॾिसण घर वियो आहे। जी 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 हाँ सर दवाऊं तो सॼो स्टोर में विकिणी छॾियूं अथव सर। जी सॉरी सर मुझो मतलब है तो स्टोर तां दवाऊं घुरायूं अथव। जी 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 सर अॼु हिकिड़ी महिरबानी कयो निंड जो गोरियूं मणखनि त मोकिले ॾियो। सर मरीज़ ॾाढो शौक़ सां था खाइनि। जी मां नो सर मां त मरीज़नि खे खाराईंदी आहियां। हाँ 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 डॉक्टर साहब त निंड जो गोरियूं खट मिठा सम्झी खाईंदो आहे। सॼो ॾींहुं थो खाए। जी न न न न मुझे मतलब है मरीजन के तो खाराए। जी 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 हेलो 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 छा है हेलो। सचमुच लाइन कटजी वई। ॾाढो सुठो थियो लाइन ही कटजी वई। नर्स डॉक्टर साहब किथे आहे? सिस्टर डॉक्टर साहब किथे आहे? न का दवा न का पानी। असीं बुख में था मरूं। नर्स डॉक्टर साहब किथे है? इन अस्पताल में डॉक्टर आए भी कौन है? नर्स जी सर डॉक्टर साहब किथे आहे? मूंसां फोन ते छो नथो ॻाल्हाइण चाहे? सर डॉक्टर साहब सर वो ॾिसो सर। महंगाई घट भी की न की ॾाढी महंगाई आहे बाज़ार में अदा इहा महंगाई घट भी की न की ॾाढी महंगाई आहे। तोबा तोबा कर बाबा तोबा तोबा कर चाचा तोबा तोबा कर दादा तोबा तोबा कर मामा। गोश्त किलो 40 रुपया मच्छी वाली 50 रुपया। हाणे ॿुधायो आख़िर छा त खाया इहा महंगाई घट भी की न की ॾाढी महंगाई आहे। तोबा तोबा कर बाबा तोबा तोबा कर चाचा तोबा तोबा कर दादा तोबा तोबा कर मामा। काल बि वठी कोन्हे सखियुस गुंधण साल अची मेढ़ी खड़ी पुठा वेलण। बची जुतन खां घर घर निकितो आया इहा महंगाई घट भी की न की
ॾाढी महांगाई। प्रोग्राम रसचस सां गॾु यार मोहम्मद शाह सैफुद्दीन हाज़िर आहिनि। नाज़रीन, असांखे पंहिंजनि बेशुमार ॾिसंदड़नि एॾा तवील ख़त लिखिया आहिनि। जेकॾहिं असां उहे ख़त पढ़ंदासूं, जहिड़ो ही इशफ़ाक़ अहमद जैफरी लियारी खां लिखियो आहे, तक़रीबन 4 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। इहो ख़त आहे? हाणे काई साहिबु तव्हां पाण ॿुधायो। आउं सम्झां थो इहो जाइ जो दस्तावेज़ आहे। ईअं कोन चइबो, अदे जी महिरबानी, सुठो ख़त लिखियो अथसि। पर जेकॾहिं साईं मुंहिंजा इहो ख़त पढ़ंदासूं त हीउ प्रोग्राम जो वक़्तु असांजे हथनि मां वेंदो हलियो। मां बिल्कुलु। उन खां अलावा ॿिया बे एतिरा ख़त आहिनि असां वटि जेके ॾाढा तवील आहिनि। बहरहाल मक़सद सां मक़सदु हासिलु कजे। केतिरनि दोस्तनि जिन असांखे सलाहूं बि ॾिनियूं आहिनि ऐं पंहिंजो तनक़ीदूं कयूं आहिनि, तारीफ़ूं कयूं आहिनि, उन मां कुझु चूंड नाला आऊं पढ़ां थो। मांझीपुर ज़िले जैफराबाद बलोचिस्तान खां दरिया ख़ान जमाली, वाबडा कॉलोनी कश्मोर खां नज़ीर हुसैन हैदरी डोमकी बलोच, ॻोठ ॿिट सिराई खां ख़ादिम हुसैन जोयो, घोटकी खां सैयद सलीम शाह ऐं कलीम शाह जीलानी, नाब शाह खां ख़ालिदा परवीन सुमरो, नसीराबाद खां रियाज़ अहमद नूनारी, साबुराहूअ खां गुल मोहम्मद लाको, पोड़ो मीरबर ऐं संदसि घरवारा। ऐं ही बैंक तव्हां लिख रहा आहियो, इहो तव्हां पढ़ो। किथे आहिनि ही नाला 2 नाला साईं? मटियारी शरीफ़ खां। तव्हांखे त हूअं ई ॻोठ वञिणो कोन्हे भाई, मूंखे त मटियारी वञिणो आहे, आउं ज़रूरु नाला पढ़ंदुसि। साईं मटियारी शरीफ़ खां ख़त लिखिया आहिनि गुलाम पकोड़ाई ऐं नज़ीर होटल वारो। इहे लिख रहा आहियो न ख़त आया आहिनि। नाज़रीन, उन खां अलावा हीअ सूखड़ी ॾिसी वठो। साईं हवाई जहाज़ आया? न, हीअ ॾिसो आहे शिकारपुर खां मुनीर मारफाणी ॾाढी प्यार ऐं महिनत सां ॾिसो ऐं काफ़ूर जी कटिंग ते कहिड़ी महिनत सां असांखे सूखड़ी मोकिले अथनि, तव्हांजी महिरबानी। उन खां अलावा हिकु ॿी सूखड़ी जेका रुमाल आहे, असांखे बुकेरा शरीफ़ खां सैयद अली नवाज़ शाह, सैयद मुराद अली शाह ऐं मोहम्मद असलम। वाह वाह, सुठो, महिरबानी। संदनि तस्वीरूं बि आहिनि। अदे जी महिरबानी। काई साहिबु, मुंहिंजे ख़्याल में हीअ कुझु ख़ाका पढ़णा आहिनि, पाण खे ॿुधाइणा आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में पहिरीं प्रोग्राम जो सिलसिलो जारी करियो। हा भई ईअं था करियो। नाज़रीन, अचो त प्रोग्राम ॾिसो। महिरबानियूं, कुर्ब, थोरा एहसान, ही अवां सभिनी जा कुर्ब आहिनि जो अवां सभिनी वोट ॾेई मूंखे थोरा एहसान, ही अवां सभिनी जा कुर्ब आहिनि जो अवां सभिनी वोट ॾेई मूंखे चेयरमैन ज़कात कमेटी चूंडियो आहे। मिठो लॻाराए। हाणे अव्हां जी ज़कात जो पैसो बि मेरो न थींदो, अॼु अव्हांखे ज़कात बि मिलंदी। बिल्कुलु बाबा, इहा अमानत आहे न, साए पहुचाइणी। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, हीअं कर जो हिन लिस्ट में ॾिस नाला, उन मुताबिक़ सभिनी खे साईं वठी ऐं ज़कात ॾींदो। साईं अव्हां नाला वठंदा वञो, सभु साईं ॾींदा वेंदा। हा हा हा, मां वारी लिस्ट बि त खोलियां थो बि पहिरीं उथार। अबा मीरल, उथी उथी सही कर। शाबाश शाबाश शाबाश, सिगो थी सिगो थी सिगो थी। शाबाश, जल्दी जल्दी। हा हा, ज़कात मिली? सही बिल्कुलु कई आहे, ज़कात अञा कान। बाबा बाबा, इच्छा इच्छा इच्छा, रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हीअ ॾिसो, हीअ नोट ॾिसो, वियो वियो वियो। हा, उन खां पोइ उथे केरु पंहिंजो, हा यूसुफ, यूसुफ थी सही कर सही कर सही कर बाबा यूसुफ। बाबा इहो लिखण ईंदो अथई? न बाबा, न त पोइ हिते अंगूठो हिते। शाबाश, मुबारक अथई, ज़कात मिले? बाबा हाज़िर हाज़िर, मिले हिन में पैसा कोन मिले। मिलनि था। हीअ ॾिसो ॾिसो ॾिसो, छा आहे? हा वाह, उन खां पोइ उथे गफ़ूर, उथी। हा उथी, शाबाश शाबाश शाबाश। बाबा वञो हेठि कर, हिते। हा जल्दी जल्दी, शाबाश शाबाश। हलो हल बाबा, हल जल्दी। हा वाह, आयो गफ़ूर आयो। हा, उन खां पोइ केरु आहे? हिकिड़ो मिंट आयो। हा, ख़ैरमंद उथी। शाबाश बाबा, शाबाश बाबा। हा, इहो लिखण ईंदो अथई? न त पोइ हेठि हेठि किन करे छॾी। चङो, हल 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 बाबा हल। हा, हा, अयो पंहिंजो मुंशी, मिटनि दे ख़बर, हाणे टोटल ज़कात घणी थी? साईं आउं ॿुधायां थो, हिकिड़ो मिंट। साईं टोटल थिया 4600 रुपया ज़कात आया। शाबाश, 4600 रुपया हीअ तव्हांजी अमानत ज़कात आई? बाबा हाणे ॿुधाइनि पंहिंजो ज़मींदारी कर्ज़ घणो अथनि? अब हाणे कन खोले ॿुधो,
त रईस ॾे अव्हांजा 4,600 रुपया ज़कात जा पता पता न बाबा पाण में भाउरनि हिसाब था करियूं रईस जा अव्हां ॾे हार पे जा 6,000 रुपया कर्ज़ आहे अब रईस अबो आहे न पोइ वधीक रईस जी मर्ज़ी बाबा ॻाल्हि ॿुधो ही 4,600 रुपया अव्हांखे ज़कात आई ठीक है ना मुझान हमारे 6,000 रुपया जा जमींदारी कर्ज बाकी रहा 1,400 रुपया से खणदासू बी ज़कात मां हाँ काई साहब सही पाण सवेरे तव्हां रूमाल ॾेखारियो हाणे वरी असीं रूमाल ॾेखारियो ॾेखारियो ठीकु आहे सही ही असांखे रसचस प्रोग्राम जे लाइ रूमाल मोकिलियो आहे सांगड़ खां रतन कुमार कृष्ण लाल साईं तव्हां बि ॾिसो महिरबानी अदे जी साईं वणियो साईं वाह वाह हाणे हिकिड़ो खाको असांखे मिलियो आहे हाणे इहो तव्हांखे खाको पढ़ियो था ॿुधायूं साईं खाको मोहम्मद इब्राहिम राजड़ ज़िले थरपारकर खां मोकिलियो आहे चए थो ॿार पंहिंजे पीउ खे बाबा मूंखे रुपयो ॾे त फ़क़ीर खे ॾियां पीउ पर इहो फ़क़ीर किथे आहे ॿार बाबा हू घिटीअ जे ॿाहिरां आइस्क्रीम पियो विकिणे मिठू मिठू पुट छो उदास वेठो आहीं पुट मिठू पुट मिठू पुट ॻाल्हाए अस्सलाम वालेकुम नजमी बाबा वालेकुम सलाम सखणा सलाम अथनि हथ ॾेखारियईं कोन मिठू अस्सलाम वालेकुम नजमी बाबा वालेकुम सलाम नजमी बाबा अगर पैसा न वठो त हथ ॾेखारियांव हल धंधो तो ख़राब करी कमाल है किस्मत में भी उधार अस्सलाम वालेकुम नजमी बाबा वालेकुम सलाम कहिड़ा हाल अथव सब ठीक है त पोइ मुंहिंजा हाल ॾिसो मुंहिंजे हथ जा हाल ॾिसो ॿियो ख़बर मुंहिंजो हथ छा थो चवे अरे बाबा तुंहिंजो हथ त बादशाही आहे पर आहियां त टके जी सटुनि में इहो इन करे जो ज़ोरा ऐं मरीख़ जे विच में गर्दिश कंदड़ पलोटो जेको आहे सो खला में फासी पियो आहे पर इहो पलोटो हर वक़्तु मुंहिंजो दुश्मन छो थियो आहे कट 5 रुपया तोड़ ॿुधाई पर तोड़ आसान ॿुधाइजो मथां साजन फ़क़ीर वारो ॾस ॾियो मूं त राति जो कब्रिस्तान में ने कब्रिस्तान जी सेरांदीअ में तावीज़ पूरियां इहो कोन पिटिया तूं इन साजन फ़क़ीर जे चकर में पइजी वएं हर नंढे वॾे नजूमी खां वठी हर तावीज़ वारे वटि वियल आहियां इन जो मतिलबु आहे त हिन हथ तोखे घणो ख़्वार कयो आहे अञा बि थींदे छा मतिलबु बाबा मुंहिंजो मतिलबु आहे कंदो छा आहीं कंदो छा कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजो बेरोज़गार आहियां एमए पास कई अथमि सॼो ॾींहुं नौकिरीअ जे चकरनि में वियो टुटां हा चऊं कट 200 रुपया त इन जो हल ॿुधायां इन जो कमु थी वेंदो बिल्कुलु थी वेंदो पक इहो वठो 200 रुपया पर जल्दी मुंहिंजी नौकिरीअ जो बंदोबस्तु कयो को बिलो करे न त मरी वेंदुसि बुख बाबा तूं एमए पास आहीं न जी ऐं बीए पास आहियां अची मुंहिंजी हीअ पीढ़ी संभाल तव्हां वञा थो ॿी पीढ़ी तां बीए पास न थी काई साहब हिकिड़ो खाको भाई आऊं बि पढ़ी वेठा साईं वाह वाह ऐं बि थोरी महिनत करियो हा ही बगदादी लियारी खां अदे अमर केटवीअ कराची खां लिखियो आहे हिकु शख़्स राति जो देर सां घर आयो ज़ाल जे डप खां बूट लाहे बगल में हणी दरवाज़ो खोले चोरनि वांगुरु घर में दाख़िल थिए थो आहिस्ते आहिस्ते ईंदे संदसि नज़र पिंगे थी पई सो जल्दीअ में अची पिंगे खे लोॾींदे लोरी ॻाए थो त अंदरां संदसि ज़ाल निंड मां बेज़ार थींदी गुस्से मां अचे थी ज़ाल कहिड़ो बेसरो आहीं राति जो बि आराम कोन थी मुड़ुस मां आहियां शफ़न जो पीउ ज़ाल तूं हिन वक़्तु मुड़ुस कमाल आहे बेगम छा बेहोशी जी निंड सुती आहीं कलाक खां नंढड़ो पियो रोए वॾी मुश्किल सां सुतो आहे ज़ाल अड़े चरियो त कोन थियो आहीं नंढड़ो त मूं वटि अंदरि सुतो पियो आहे मुड़ुस नंढड़ो अंदरि आहे त पोइ ही केरु आहे ज़ाल इहो हूंदो पिणे ॿियो मुड़ुस बाबा मिठू पुट हाणे नाराज़गी छॾ हाणे ॿुधाए त हिन जा बाग कहिड़ा आहिनि भाग त मुंहिंजो पुछड़ो आहे उहा ख़बर अथमि अरे पिटिया मुंहुं पुछड़ो अथई अफ़ाल पुछड़ा अथई पर मिठू पुट चवे थो त बाग ठाउका अथई मुंहिंजो इनाम त निकिरण वारो कोन्हे हा हाणे धग ते पियो आहीं मिठू पुट चवे थो त तोखे का वॾी दौलत मिलण वारी आहे हाँ त ही 10 रुपए वारी थी के त
12 रुपए में वरिती हथ में उहा त नथी खुले। अरे इहा ई खुलंदी, यकीनन इहा ई खुलंदी, बिल्कुलु इहा खुलंदी। हाँ या टिकट गुज़ल में नहीं थई, इनाम धूड़ निकरंदी। हाँ ये 12 रुपया भी मुंहिंजा ईअं विया। जैसे कि पढ़ल माण्हू खां न पढ़ाए वठंदो त लुट पाए फुरबा रहंदो। वरिती बि त हिकिड़े पुलिस वारे खां हथ में। उथी उथी पुलिस वारे खां वरिती अथई, उथ। नजूमी बाबा मुंहिंजो बि हथ ॾिस। हा साईं, तव्हांजो बात ॾिसंदुसि। वाह वाह साईं, अवां त एसपी थियण वारा आहियो। घटि थोरो घटि, एॾो पर वॾो परमचंद छा चए नी थो? साईं इहो आउं कोन थो चवां, अवांजो हथ में ॿुधाए। ॿियो हथु छा थो ॿुधाए? अरे साईं मुबारक मुबारक साईं मुबारक, तव्हांजी अनकरीब शादी थियण वारी आहे। शादी थी सा मरी बि वई। उथी उथी हल थाणे ते। पर साईं आख़िर छो? छा इहो मुंहिंजे हथ तोखे कोन ॿुधायो त माण्हुनि खे लुटण फुरण में आउं तोखे गिरफ़्तार करण थो अचां? मिलियो था हाणे इहो आउं थो पढ़ां। पढ़ो। साईं नज़ीर हुसैन सुमरो नवाब शाह खां। हिकु दोस्त ॿिए दोस्त खे, यार राति मां हिकु ख़ौफ़नाक ख्वाब ॾिठो त मां हिकु बस में सफ़र करे रहियो आहियां ऐं बस ओचितो ऊंधी थी पई आहे। ॿियो दोस्त, पोइ केरु बचियो? तूं त कोन मोए। पहिरियों दोस्त, यार मूंखां सवाइ सभु मरी विया। ॿियो दोस्त, पर तूं कीअं बची वे? पहिरियों दोस्त, बस मां मरण वारो ई होसि त मुंहिंजी अखि खुली पई। प्यारा ॿारो कैट माना दाग माना हा हा तव्हांजी टेस्ट पूरी थी, तव्हांजी रिज़ल्ट यानी तव्हांजा लक्षण सुभाणे बोर्ड ते लॻाया वेंदा। तव्हांखे ख़बर हूंदी त आउं अव्हांजो नओं नओं उस्ताद आहियां। साईं सुभाणे पुराणा थी वेंदा। बस कर कां घट उस्ताद सां थो ॻाल्हाए। हा बाबा, मूंखे तव्हांजे क्लास में को चाढ़ो ॾिसण में नथो अचे, इन करे तव्हां सभिनी खे ट्यूशन लाज़मी थी पई आहे। साईं साईं सभु उस्ताद शुरू में ईअं ई चवंदा आहिनि। बस कर गिरी विच में थो ॻाल्हाए। बाबा, जेके शागिर्द मूंखां ट्यूशन वठणु चाहिनि से महिरबानी करे पंहिंजा हथड़ा मथे कनि। त तव्हां टई मूंखां ट्यूशन कोन वठंदव? साईं साईं बाबा ग़रीब है न, त असां ट्यूशन पैसा 50 रुपया नथा भरे सघूं। न साईं कूड़ो आहे साईं। इहा ख़बर बाबा तव्हांखे पाण ई इम्तिहान में पइजी वेंदी। हा, अरे तूं ॿुधाए चश्मा, तूं छो नथो ट्यूशन वठणु चाहीं? साईं साईं मुंहिंजी अम्मा आहे न स्कूल में टीचर आहे, मूंखे घर ट्यूशन पढ़ाईंदी आहे। हाँ बाबा, ज़नानी मर्दानी तइलीम जी फ़र्क़ पाण ई इम्तिहान में पइजी वेंदी। अरे फंदड़, तूं छो नथो ट्यूशन पढ़णु चाहीं? साईं मुंहिंजा बाबा न हेड मास्टर आहे। अरे साईं वॾे जो फर्ज़, साईं वॾे जो फर्ज़ बाबा हिते छो वेठो? साईं साईं ही त रिटायर हेड मास्टर जो पुटु आहे। बैठो बैठो बैठो। साईं साईं अॼु पाण कहिड़ो सबक़ पढ़ंदासीं? बाबा ॻाल्हि ॿुधो न, ॾाढा कम कयासीं सुबुह खां वठी, ॾाढो मथो आयोसीं ऐं ॾाढो पढ़ायोसीं। हाणे था करियूं था क्लास जी मोकल। बस कर बाबा, क्लास जी मोकल कईसूं न, ट्यूशन जी त मोकल कान कईसूं। ट्यूशन वारा विया आहिनि। त पोइ साईं अची ते ई वञूं। तव्हीं हली मुंहिंजे घर जो कमकार करियो।
ये तवाई हार तो को बटे डोकर खीसे मां कट तो को नाश्तो करियो वा हाणे त पेट में बाहि पई भरे सॼी राति धाड़े लंजे पोयां तूं हे पैसा असीं वरी किथां कढूं ये धाड़े जी कहिड़ी ॻाल्हि आहे ए अबा छॾने ॻाल्हि खे कल्ह शाम जो ॾींहं ॾिठे जो तपे तारे घर में धाड़े लॻी विया असां पेर खणी हिकिड़ा विञाया छंडण ते ॿिया विञायासीं थाणे जे भर में धड़नि मज़ा त चांहि जो आसरो बि कोन थियो हा बाक़ी धाड़ेलनि खे सॼी राति भॼण जो टाइम ॾिनो तूं हाणे मोटंदा त पोइ हिसोपति ॾिनो कुकड़ खोड़ पर फ़िलहाल त मेरी कढो पैसा किसे मज़ा अरे बाबा कंहिं वटि को पैसो बि कोन्हे सफ़ा हा पर मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी तरकीब आहे अरे पोइ कढ त वेझो अचो त कढा न शाबाश फिरी वारदात जल्दी करियो शाबाश वारदात टैक्सी नथी मिले ॾिसंदासीं त किथां सवारियूं मिलंदियूं तोबा हीअ माउ पीउ बि ॾिसो नंढड़ो ॿार कच्छ ते खणण जहिड़ो उनखे पंधु वठियो पिया वञनि तोबा वाइड़ी कराई न है अथां बेसी खणीस हला टैक्सी सागी क्या था कहिड़ो न ज़ालिम माण्हू आहे पाण फूक जो अचे मुड़ुस जी लहे थी घटिजे कोॾनि जहिड़ी ज़ाल खां खणी छोकिरो खणी यार तोबा कहिड़ो त ज़मानो अची वियो ज़ुल्म लाइसेंस पार जी कठ दे खणेस हलिया हला ॾिस पाण खे ॾिस अच हलिया हेॾे कान्हे का और ये नहीं ॾिस अरे अटे भाई टैक्सी पुलिस वारा थी ज़रूर त नचो ए थापी लाम था के रासा की ॻाल्हि आहे अरे भाई ॾिस ज़ाल जो गुलाम ए ज़ाल जो वफ़ादार नौकर चईंसि शर्म कोन थो अचेसि हां ही बि पाण खे मदद थो सम्झी नथो अचेसि हलो त पोइ हल आॾो थी हल अरे ला अरे ये फिल्म की में थो दई खणी समझदारी कर ना हेडा हाथ आ तो हेडा दर्दो नालो का जरो मानू अरे मुंहिंजो नालो तव्हां आहे सम्झी हा तव्हां ॾिसण में अचे पियो हाणे मुंहिंजी हद में ॾींहं ॾिठे जो अने नंढो ॿार बि अगवा करियो हां समझां थो हलो थाणे ते अरे हलो न थाणे ते हलूं था पर ही ॿार कच्छ ते खण हां बराबर और खणंदुसि हां त डरो आहे आई सॼो में पाण दके छोकरे के मारींदो छॾ सुबुह साण रक्षा टैक्सी जे लाइ हली निफो पइजी वई मस सरकारी सवारी मिली आहे सब खुश वेठा सब प्यार है दुआ है भला से की अचण थियो आहे को कम होयो इने जे करे आया होयासी नहीं भले आयो पर हिकड़ो मिनट छोकरो आयो अब नालो छा बुधाई साईं खमो अब तवा गरीबन जा पुठा तो घणा न पर पेट भरल थव तवी नौकरी कोन था करे सको अवा हुकुम करो नौकरी ला त हिते आयो आहियां अब खब मूं वटि को ख़ासि कम कोन्हे सॼो ॾींहुं वांदो वेठो हूंदे अवां जा बच्चा जीअं अब हाणे मजबूर थो करे भला ॿुध 200 रुपया पघार मंज़ूर अथई जी मंज़ूर आहिनि भला मानी त मिलंदी न हा त ॿुधी छॾ कमु हीअ आहे त सुबुह शाम मुंहिंजो घोड़ो विझारींदे उनखे दाणो पाणी ॾींदे उन लाइ गाह वग़ैरह करे ईंदे उनखे सवारी लाइ सिंगारींदे कमरा वग़ैरह साफ़ कंदे हंध बिस्तरा ठाहींदे बाक़ी ॿियो मणी हो पंहिंजो ॿाहिरि जो हल्को फुल्को कमु सॼो ॾींहुं छोकिरा वांदो वेठो हूंदे बाबा पैसा भला हिते को गैराबाद मैदान आहे अरे हो छाजे लाइ वांद काए वक्त घोड़े जे तंबेले लाइ करूं ठाहींदुसि मुड़स मुहिंजो
लठड़िए ते